सुमर जी सोट सुमर मां सुबह जो कुछ ॾींहंनि लाइ ॿाहिरि वेंदुसि तेसिताईं पोयां जी पारत हुजे। अला ख़ैर कंदो तुम बेखुद को थी अच पर मां चाहियां थी त तूं फिलहाल न वञ। चाचा जे सोट आहिनि, तू खौफ न कर। हाँ मां ते को भी खतरो ना है। हाँ सोनी, हिन तरफ़ कंहिंजो बि शक कोन्हे। उहा ॻाल्हि त सही आहे, पर अलाए छो मूंखे ॾाढो खौफ थो रहे। इहे तुंहिंजा अजाया वहम आहिनि। जेसीं ताईं मां ॿार खे जनम ॾियां तेसीं ताईं खौफ रहे थो। ठीकु आहे, मां जल्द मोटी ईंदुसि। अल्लाह ख़ैर कंदो, कुछ भी थियो त हिते दायूं आहिनि। न चाचा न, अल्लाह ख़ैर कंदो। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि थिए न त पोइ शहर खणाए वञिजोसि। ठीकु आहे पुट, जीअं तुंहिंजी मर्ज़ी। सोट तू बेफिक्र थी हली वञ, बाबा ऐं मां आहियूं, सोनी खे कुछ थियण न ॾींदासीं। ॿुधी पई न सोनी? तुंहिंजो वञणु लाज़मी आहे छा? घणा ॾींहं थी विया न उतां जो कंहिं हाल वारी न आहे ॾिनो। सोचां थो त दोस्तनि खां वञी थी अचां। जीअं तुंहिंजी मर्ज़ी, पर मोटण जी कजाए। चयुमि त सिर्फ़ु 2 ॾींहं लॻंदा। अल्लाह ख़ैर कंदो, तूं थी अच। सफ़ा चरी आई। तूं समझी थो, पर आहियां कान। सिर्फ सोट कोन थो समझे, पर हाणे मूंखे बि शक थियण लॻो आहे। छा? हाँ हाँ, भाई वॾे, जेकॾहिं तोखे पैसनि जी ज़रूरत हुजे त रईस वॾे खां वठी ॼाव। इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहे? न मां न खण त खणंदासीं त फासी वेंदासीं। खण ते कहिड़ी रहे सुफाही ॾींदो, हूअं बि कुझु गुज़र जे लाइ मिली वेंदो त वक़्तु सुठो गुज़रंदो। भाई वॾे, जेके तूं 15-20 हज़ार चई मां तोखे आणे ॾियां। न न न, हाणे एतिरा काॾे कंदासीं? मिड़ई 1000 को हथ करे ॾे। कुतो बि खाई ऐं कुख बि न भरजे। चए जाई थो, पोइ जीअं चवे। चङो भला चङो, जेके बि रहे सुॾियई त वतियूं अच, पोइ बि इहे थोरा थोरा करे पिया लाहींदासीं। ॿियो छा? ठीकु आहे माई वॾी, सुभाणे मां तव्हांजे लाइ जुगाड़ करे ईंदुसि। हा हा, बसि पार त हुजई। अम्मा, जेकॾहिं कर्ज़ खणंदासीं त पोइ कुझु कोन थींदो। कहिड़ो रहिस असांखे पाहीअ चाढ़ींदो। थोरा थोरा करे पाण लाहे वेंदासीं। पोरियो त उहो बेननि जो था कयूं न। पर अम्मा, कर्ज़ वॾो मर्ज़ हूंदो आहे। ओ अम्मा, खैरां जे सिर ॾे खैर हुजे। हिन वक़्तु सभु मर्ज़ में वतल आहिनि। जेके से 4 पैसा मिली पवंदा, गुज़ारो थी पवंदो। सामान ॿधोर वठी रखंदासीं, पोइ रोज़ इहो इर्क फिरक त कोन हूंदी न। रोज़ त कोन पिया ई अटे जो आणींदासीं। ओ अम्मा, महीने ते पिया हिसाब कंदासीं। कुझु पेट पालींदासीं, कुझु कर्ज़ लाहींदासीं। तूं परेशान न थी परेशान। इहे कर्ज़ लांदई न अम्मा, सॼी ज़िंदगी न लांदई। सदाई पारातन जो ॻाल्हाइजाए न। पिणे कॾहिं का परियल वाई सवाई खई न तूं ई कजाए। पोइ बि सिधो थी वञी हथ रखी मथे ते सुतो। मुमताज, महमूद, छोरीअ जा राज़ ज़ाहिर थी विया आहिनि। पके ना मुझे सजा खां बचल आहे। उन जी पक्की ख़बर हुजे त गेले खणी था अचूंसि। छोरी आहे त अकबर वटि। अकबर पंहिंजे चाचे वटि आई हूंदी, पोइ छा सलाह आहे? सुबुह जो सवेरे गाॾी कढी ओचितो लेता घर में घिरूंसि। जेकॾहिं मिले थी त वारनि मां पकड़े किले था अचूंसि। हाकिम कान वॾो रहेस, नाराज़ त कोन थींदो। हाणे छा ते नाराज़ थींदो? जॾहिं त मुंहिंजी समूरी हक़ीक़त अदावरी जे अॻियां आहे। मुंहिंजी बर्बादी पोयों जेतिरो हथ सोढे जो आहे, ओतिरो हथ में छोरीअ जो बि आहे। हाणे छोरी ऐं सोढे सां हिसाब बराबर करणो आहे।
चओ सिकंदर खान चओ। मूंसां खान हिकिड़ो लाश मिलियो आहे। लाश मिलियो आहे मूंसां खान लाश। किथे सिकंदर खान किथे? बैराज मां अची सुञाणप कयो किथे? सिकंदर खान मूंसां खान लाश सुञाणप में नथो अचे, सॼो ॻरी वियो आहे। पोइ दफ़न करे छॾियो सिकंदर खान। कंहिंजो बि इहो लाश न आहे। दफ़न करे छॾियोसि, दफ़न करे छॾियोसि। वरी बि मूंसां खान अची तसली कयो। जेम्स इहो मुसलमान आहे। तव्हांजी लाश खे दफ़न करे छॾियो। पोइ चयो कमाल साईं चेहरो आहे, कमाल साईं चेहरो आहे सिकंदर खान, कमाल साईं चेहरो आहे, कमाल साईं। ठीकु आहे मूंसां खान, जीअं तव्हांजी मर्ज़ी। कमाल साईं चेहरो, कमाल साईं चेहरो, कमाल साईं चेहरो आहे। हू पोटी ईंदो, सिकंदर खे कहिड़ी ख़बर? कमाल चेहरो आहे, कमाल साईं चेहरो आहे। पोटी ईंदो, हिकिड़ी पोटी ईंदो, सिकंदर तोखे ॾेखारींदुसि। कमाल साईं पोटी ईंदो, पोटी ईंदो, कमाल साईं पोटी ईंदो। में बिलो करे मुझे बिलो कर। छोकरी असली दिल में घर ठाही हुई है। पाशा छोरी जी मां कुछ पैसा घुरिया। जेतरा पैसा चवे ॾीस, पर हर हाल में यह छोकरी मुखे वठी ॾे। पाशा कुछ ॾींहं सब्र कयो। छोरी जी मां खे पैसा ॾी ईअं वकोड़े छॾियऊंसि जीअं वण खे वण वेड़ी वकोड़े वेंदी आहे। पोइ असांजे जंबे में अची वेंदी ऐं तव्हांजो कमु आसानी सां थी वेंदो। पोइ पैसनि जूं भरियूं ॿधी ॾेसि। हकीम पैसनि जूं भरियूं ॿधी ॾेसि, जीअं माई असांजे कर्ज़ हेठां दॿियल रहे। ऐं जॾहिं बि असां छोकिरी जो संग घुरियूंसि त इनकार ई न करे सघे। पाशा फिलहाल 20,000 ॾियो, वञी माई जे मुंहं में हणांसि जीअं हाली हुनजो ॻाल्हाइण बंदि थी वञे। पोइ असांजो कमु आसानी सां थी वेंदो। हकीम जेकर अञा बि ज़रूरत हुजेसि त मूंखे ॿुधाइजां, पर हिन माईअ खां इहो संग हर हाल में वठिणो अथई। हकीम हर हाल में वठिणो अथई। पाशा पैसनि ॾियण खां पोइ कुझु ॾींहं सब्र कयो त जीअं माई पैसा खपाए त पोइ हली कंध मथां काती रखंदासीं। हुन जा पैसा ॾे या संग ॾे। हकीम इहे ट्रिका पंहिंजा वञी पाण विढ़। जिथे माई फासे उते फासाईसि, पर मूंखे हर हाल में इहो संग वठी ॾियणो अथई। जेकॾहिं माई कुर्ब में राज़ी थिए थी त ठीकु आहे, न त हिन छोरी खे खणी वञी हवेली में थो विहारियांसि। पोइ ॾिसूं त कीअं था छोकिरी वापसि कराइनि। पाशा ठारे ठारे खाओ, अलाह भलाई कंदो। पुलिस थी चए त गैराज में लाश मिलियो आहे, उहो ॾिसण लाइ अच। जॾहिं कमाल साईं चेहरो आहे त पोइ मां लाश ॾिसण छो वञा लाश ॾिसण? मरी वियो, मरी वियो। न ज़ीनत न, मरी वियो, मरी वियो। न मां चवां थो न। तुंहिंजे चवण सां छा थींदो? कमाल मरी वियो,
मरी वियो बस मरी वियो कमाल मरी वियो तुंहिंजे गुनाहनि जो कफ़ारो उन कमाल कमाल नथो मरी सघे कमाल नथो मरी सघे कमाल कमाल साईं जीअरो आहे कमाल साईं हा 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 कमाल मरी वियो हक़ीक़त खे मञणो पवंदी कमाल मरी वियो जेकॾहिं कमाल साईं मरी वियो आहे त पोइ तूं जेरी जो आहे तोखे मां जेरो न छॾींदुसि तूं जेरी जो आहीं तूं जेरी रही छा कंदी तूं बि मर मारे छॾ भले मारे छॾ मां हाणे ज़िंदा रहण नथी चाहियां मारे छॾ तूं किथे थी मरी तूं उहा ॾाइण आई सभिनीनि खे मारे पोइ मरंदी आहे बाक़ी रहियो आहियां मां रहियो आहियां मुंहिंजो बि कांत पोइ खाई पोइ मरंदी आहे हा हा मां तुंहिंजे बुरे हशर ॾिसण जे लाइ जेरी हूंदसि तूं मुंहिंजो बुरो हशर छा कंदी हाणे मां जेको तुंहिंजो बुरो हशर करण वारो आहियां उन खां तोखे केर बि बचाए न सघंदो को बि बचाए न सघंदो बुरो हशर करण तूं बि मरंदे किनो थी मरंदे हा मरंदो कहिड़े सोचनि में घुमाई रुस्तम खान कहिड़े सोचनि में घुमाई यार ख़ैर न यार मां इहो थो सोचां त माण्हू एॾा ज़ालिम कीअं था थियनि पर माण्हू त ज़ालिम असांखे सम्झनि पिया छो असां छा में ज़ालिम आहियूं जंहिंजे हथ में हथियार हूंदो आहे माण्हू त उनखे ई ज़ालिम सम्झंदा आहिनि ख़ुदा ॾिसे थो त मूं ही हथ में हथियार पंहिंजे बचाव ख़ातिर खयो आहे ख़ैर न मूंखे एतिरो मजबूर कयो वियो यार जो मूं मजबूर थी पंहिंजे हथनि में हथियार कयो जेकॾहिं मां ज़ालिम चाहां त पंहिंजे पीउ ऐं भेण जे कातिलनि खे एॾी वॾी ज़िंदगी बख़्श न कयां पर घणो वक़्तु अॻु मां पंहिंजनि दुश्मननि खे क़ब्र भेड़ो कयां पर ख़ैर न मूं पंहिंजे दिलि मथां पत्थर रखी हिन वक़्त ताईं दुश्मननि खे बख़्श पे कयो आहे रुस्तम खान तूं केतिरो बि सब्र छो न करी पर माण्हू त इहो ई सम्झनि था त रुस्तम खान मूसा खान खे पहुची न सघियो ख़ैर न यार तूं सम्झण वारनि खे छॾ वञी दौड़ पाइनि सम्झण वारा खणी कुझु बि चवनि पर मां त तुंहिंजे साम्हूं आहियां हा तूं सोच पर मां मूसा खान जे सीने ते बंदूक रखी उनजी ज़िंदगी बख़्श कई मां कमाल खान जे सीने ते बंदूक रखी फायर करे उनखे मौत जी निंड सुम्हारे सघां पियो पर पोइ बि मूं दरगुज़र कयो न हा कयो न मूं दरगुज़र कमाल खान जो एतिरो ॾोही बि न हुयो पोइ बि खान उनखे बख़्श न कयो हा ख़ैर ज़ाहिरी ॻाल्हि त इहा बि थी सी त खान कमाल खे मारे छॾियो आहे पर यार कुझु अफ़वाह इहे बि आहिनि त कमाल बची वियो आहे ऐं उनखे मुजीब बचाए वरितो आहे जेकॾहिं बची निकिरी वञनि हा त पोइ ज़ाहिर छो न आहिनि पिया यार जेकॾहिं मरी विया आहिनि त पोइ हुनजा लाश काॾे विया बैराज में लुड़ी विया ठीकु आहे मञम त खान उन्हनि जा लाश बैराज में लोड़े छॾिया आहिनि पर पोइ बि खून खथोरियो लिकंदो रहे घटि में घटि चौथे पंजे ॾींहं लाश पाणीअ मां बूथ ॿाहिरि ज़रूरु कढंदा बाक़ी टियों ॾींहुं बैराज मां हिकु लाश मिलियो आहे कहिड़ी ख़बर इहो लाश कंहिं ॿिए जो हुजे जेकॾहिं कमाल खान जो लाश हुजे हा त मूसा खान जे ॻोठ में अॼु रोज़ राड़ो ऐं मातम हुजे हा मां सम्झां थो त इहो कमाल खान जो लाश न हूंदो मूसा खान जहिड़ो पत्थर दिल इंसान कंहिंजे लाश मथां रोईंदो कोन न ख़ैरल इंसान भली पत्थर दिल केॾो बि छो न हुजे पर पंहिंजनि जो विछोड़ो इंसान खे बिखेरे छॾींदो आहे ऐं अंदरां ई अंदरां
इंसान चूर चूर थी वेंदो आहे। रुस्तम खान ज़ालिम के बख्श करण या नादानी चेबी। खैर ज़ालिम के बख्श करण मुंह पे छडेनो आहे। ज़ालिमन के मारण जी लिस्ट में हाणे सब खां पहिरियों नालो हाकिम खान जो आहे। उन खां पोइ ज़ालिमन जी लिस्ट डिगी आहे। जंहिंजो नंबर ईंदो उन ते लीक ॾींदो वेंदसि ऐं ज़ालिमन जी ज़िंदगी वार बि वेंदी। बस हाकिम खान ऐं हिन तरफ़ किथे सोनी जी ख़बर त न पइजी वई अथसि। न न हालात तरफ़ वेंदो हूंदो, पर जे मुंहिंजे ॻोठ जो रुख कयईं पोइ मूंखे मोटणु घुरिजे। चाचा ज़मीन ते पिया वञो छा? हाँ मां सूमर के वापस तो मोकिलिया। न चाचा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे का। तव्हां भले पंहिंजो कमु पूरो करे शाम जो अचिजो। मता अकेले तोखे ख़ौफ़ थिए? न चाचा घर में आहियां, घर में कहिड़ो ख़ौफ़। असां कमु ख़तम करे जल्दी मोटंदासीं। जेकॾहिं अहिड़ी का ॻाल्हि थिए त कंहिं ॿार खे मोकिलिजां मां। जी चाचा। तो छा समझो तू मुझे बदनाम करे बची नहीं। खुदा जे वास्ते खुदा जे वास्ते खुदा जे वास्ते मुझे माफ कर। बस बस साने बस तुझे इसमें सिर्फ मौत लिखल है, मौत। हाकिम खान ना।
इन जो पलांद मां हाकिम खान का जरूर वठंदुसि उनके पलांद।